नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी शहर में महांगाई जो जिन बेकाबू सब्जियुनि ऐं फ्रूट जा रेट आसमान ते पहुची विया आहिनि। महांगाई अवाम जो लाह कढी छॾियो आहे। ग़रीब माण्हू सब्जी ऐं फ्रूट ख़रीद करण लाइ सिकी विया आहिनि। शहर में टमाटा 120 रुपया, गोभी 100 रुपया, आलू 60 रुपया, बसर 80 रुपया फ़ी किलो ते पहुची विया आहिनि, जॾहिं त सूफ़ 150 रुपया फ़ी किलो, केला 60 रुपया दर्जन, अंगूर 200 रुपया फ़ी किलो, अनार 150 रुपया फ़ी किलो ते पहुची विया आहिनि, जंहिं करे रोज़ कमाए खाइण वारा मिस्किन परेशानी में मुब्तला थी विया आहिनि। हवाले सां शहरियुनि एहतिजाज कंदे चयो त हुकूमत महांगाई करे आवाम खां ॿिनि वेलनि जी मानी खाइण जो बि हक़ खसियो वियो आहे, जेको ज़ुल्म आहे। ॿिए पासे सब्जी विकिरो कंदड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सब्जी जो रेट घटि आहे, पर सब्जी मंडी में वापारियुनि हथरादू रेट वधाए छॾिया आहिनि, जंहिं करे असीं बि मजबूर में वधीक रेट ते सब्जी ख़रीद करे शहर में विकिरो करे रहिया आहियूं। हिन चयो त जेकॾहिं असांखे बि रेट घटि मिले त असां बि पंहिंजे मुनासिब रोज़ी रखी सस्ती सब्जी विकिरो कंदासीं। सब्जी विकिरो कंदड़ ऐं शहरियुनि DC घोटकी खां नोटिस वठी सब्जी जो रेट ते कंट्रोल करण जो मुतालबो कयो है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।